अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस ॾिसी रहिया आहियो। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल मुहब्बतनि जे माॻ ते, जंहिंमें नयूं इंटरव्यू थियूं आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो जीअं घणनि दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों ड्रामो सीरियल मुहब्बतनि जो माॻ हिन वक़्तु तमामु बहितरीनु हली रहियो आहे। हिन जी कास्ट जेका आहे उहा तमामु बहितरीनु कास्ट आहे, छो त हिन में जेके ज़हर ज़िंदगी जा एक्टर हुआ उहे कमु कनि पिया। नयूं इंटरव्यू थी रहियूं आहिनि, नवां हिन में जेके दोस्त आहिनि जेके ज़हर ज़िंदगी में कमु करे विया आहिनि उहे दोस्त हिन ड्रामे में कमु कनि पिया। त हिकु ॿ जेके इंटरव्यू आहिनि, पहिरें मूं अव्हांखे ॿुधाए छॾियो त पीरू जी एंट्री उहा बि थी चुकी आहे। उनखां अलावा जेका ज़हर ज़िंदगी जी शानी हुई मुर्क मीराणी, हाणे मुहब्बतनि जे माॻ में हुन मुर्क मीराणी जी बि एंट्री थी चुकी आहे। त दोस्तों ही ड्रामो जेको आहे हाणे कहिड़े प्लेस ते रिकॉर्डिंग कयो पियो वञे, इहो प्लेस जेको आहे इहो दादू शहर आहे ऐं हिन कहाणी में नवाण अची रही आहे, छो त ही जेको सिलसिलो आहे ॻोठ खां शहर ताईं हलियो वियो आहे, छो त हुते ॾुकार जी हालत हुई। ॾुकार में माण्हू जेके बुख पिया मरनि उन्हनि जेको लॾ पलाण शुरू कई आहे, उहा लॾ पलाण उन्हनि शहर ॾांहुं कई आहे। त दोस्तों जॾहिं शहर में ईंदा उन्हनि सां कहिड़ियूं मुश्किलातूं पैदा थींदियूं, छो त असां इहो ॾिठो आहे जॾहिं 2010 जी ॿोॾि में हितां जा जेके मारवाड़ा हुआ कराची लॾे विया त कराची में उन्हनि खे कहिड़ियूं मुश्किलातूं आयूं। के त दोस्त उते रहिजी विया जिन्हनि खे का सपोर्ट हुई, मगर घणा ई अहिड़ा दोस्त हुआ जेके मजबूरन वापसि अची विया हुआ। मूं उन्हनि मिसकिननि खे कुझु अहिड़ा जेके दोस्त हुआ अहिड़ा मिसकिन हुआ मूं कराची में ॾिठो जिन्हनि पंहिंजी ज़िंदगी जेका आहे फुटपाथनि ते पिया गुज़ारनि। मूं उन वक़्तु उहा वीडियो ठाहे बि सोशल मीडिया ते रखी हुई ऐं उन्हनि जूं तस्वीरूं शेयर कयूं हुयूं त जेके ॻोठनि खां लॾ पलाण करे शहर अचनि था उन्हनि सां छा हशर थिए थो। हू वीचारा जेके आहिनि उहे फुटपाथनि ते ज़िंदगी गुज़ारे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहिनि। उन कार जे एक्सीडेंट सबबु ज़ख़्मी थी पियो हुयो, मूं उनजी बि तस्वीर शेयर कई हुई। पर हिन वक़्तु असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं ड्रामा सीरियल मुहब्बतनि जे माॻ जी। जेको ड्रामा सीरियल मुहब्बतनि जो माॻ हिन वक़्तु सुपर हिट ड्रामा तौरु हली रहियो आहे। ज़हर ज़िंदगी खां पोइ तकरार खां पोइ ही मुहब्बतनि जो माॻ हीअ जेका कड़ी आहे इहा जुड़ंदी पई वञे ऐं इहा एॾी कड़ी मज़बूत थींदी पई वञे जो चैनल खे गिरो करण में वॾी सपोर्ट कनि पिया, छो त सिंध टीवी जो हिन वक़्तु पूरी दुनिया में नालो थी वियो आहे, छो जो तकरार ज़हर ज़िंदगी ऐं मुहब्बतनि जे माॻ जहिड़ा ड्रामा हिन में हली रहिया आहिनि। पर मुहब्बतनि जे माॻ में अज़ीज़ कंबराणी जेको हिन जो डायरेक्टर आहे उहो कोशिशि करे रहियो आहे त जेके एक्टर हुआ ज़हर ज़िंदगी में उन्हनि खे हिन ड्रामे में आणिजे। उन्हनि जी कड़ी हीअ आहे त पहिरें पीरू, हाणे शानी, मुर्क मीराणी ऐं खजू मलिक फरज़ंद मलिक खजू जेको आहे उहो हिन ड्रामे में अची चुको आहे। उनजी एंट्री थी चुकी आहे, उन्हनि जी रिकॉर्डिंग हले पई। हू जॾहिं शहर जा सीन ॾेखारींदा ही हुननि में ॾेखारिया वेंदा। खजू जी ॻाल्हि कजे त खजू हमेशह हिकु अहिड़े कैरेक्टर में ईंदो आहे, तक़रीबन मज़ा कैरेक्टर में ईंदो आहे, पर मज़ा में हुन जी ट्रेजिडी जेका आहे उहा बि ज़बरदस्त हूंदी आहे, छो त जंहिं बि दोस्त स्टेज ड्रामो मारवी ॾिठो उनमें खजू जे इहे ॿई लुक जेके आहिनि ॾिठा हूंदा। हिकु त ट्रेजिडी, ॿियो मज़ा ऐं हाई लेवल जो कैरेक्टर हुयो। ऐं हिन ड्रामे में बि
हिन जो जेको करेक्टर आहे उहो एॾो ज़बरदस्त करेक्टर आहे। ऐं उन सां गॾु मुर्क मिराणी जेका शानी हुई उन जो बि करेक्टर हिकु ज़बरदस्त करेक्टर थियण पियो वञे। हाणे हीउ जेको ड्रामो आहे मोहब्बतनि जो माग तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं ज़बरदस्त हिन जी जेका लोकेशन आहे हिन जी ज़बरदस्त जेके हिन में करेक्टर आहिनि उहे कमु कनि पिया ऐं तमामु हाई लेवल जा अदाकार तमामु पाए जा अदाकार जेके आहिनि उहे हिन में कमु कनि पिया। ऐं अव्हां ॾिसंदो आईंदा ॿियनि जेके अदाकार आहिनि ॿिया जेके ज़हर ज़िंदगी में अदाकार हुआ उन्हनि जी बि एंट्री थींदी तमामु जल्द। इहा हीउ ड्रामो जेको आहे इनखे जॾहिं नओं मोड़ मिलियो आहे उन नए मोड़ में नवां माण्हू ईंदा नवियूं एंट्रियूं थींदियूं। उन्हनि एंट्रियुनि में खोड़ अहिड़ा दोस्त आहिनि जेके हाणे एंट्री ॾेई सघंदा। उहे दोस्त जेके ज़हर ज़िंदगी में कमु कनि पिया ऐं कुझु ॿिया जेके सुठा सुठा एक्टर आहिनि जेके सीनियर एक्टर आहिनि उहे हिन ड्रामे में कमु कनि पिया। ऐं हीउ तमामु बहितरीनु ड्रामो। ऐं दोस्तो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अनक़रीब मुंहिंजी फिल्म जेका जलाद आहे उन जी बि रिकॉर्डिंग थींदी ऐं उन जी कहाणी लिखिजे थी पई। ऐं इहा बि तमामु हिकु बहितरीनु लोकेशन में शूट कंदासीं। हिन में तमामु बहितरीनु कैरेक्टर आहिनि तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। ऐं अव्हां मुंहिंजूं ॿियूं फिल्मूं बि ॾिठियूं आहिनि पर हीअ फिल्म उन खां थोरी मुख़्तलिफ़ हूंदी त हिन उन ते पंहिंजे अली हसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अल्लाह हाफ़िज़।